सभई सिंधी इंतज़ार करे रहिया आहिनि कि हुननि जो नालो भारत जी आदमशुमारीअ में या सेंसस में कीअं काउंट कयो वेंदो। तव्हांखे ॼाणे ख़ुशी थींदी त 1 अप्रैल 2026 खां इंडिया में सेंसस सर्वे शुरू थी चुको आहे। हिन दफ़े गवर्नमेंट सेंसस में हिकु नओं प्रोसेस शुरू कयो आहे, जंहिंमें तव्हां पंहिंजा सभु डिटेल्स पहिरियों ई ऑनलाइन भरे रखी सघंदा आहियो। ॾिनल वेबसाइट ते विज़िट करियो, पंहिंजी स्टेट सिलेक्ट करियो ऐं पंहिंजे मोबाइल नंबर सां लॉगिन कयो। सेंसस में कुझु 33 सवालनि जो जवाबु ॾियणो आहे। हिन में कोई बि प्रूफ ॾियण जी ज़रूरत न आहे। कोई पैन, आधार, फोटो कुझु बि न ॾियणो आहे। फेज़ 1 में सिर्फ़ु तव्हां जे बारे में ऐं घर जे बारे में जानकारी वरिती वेंदी। हिन में सिर्फ़ु घर जे हेड जा डिटेल्स भरणा आहिनि। घर में ॿिया घणा भाती आहिनि उहो काउंट ॿुधाइणो आहे। सॼी जानकारी भरण खां पोइ तव्हांखे हिकु SC नंबर ॾिनो वेंदो। पोइ जॾहिं सेंसस सर्वे जे लाइ तव्हांजे दर ते सर्वेयर ईंदा त सिर्फ़ु तव्हांखे SC नंबर ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हीं इहो ऑनलाइन प्रोसेस नथा कयो त सर्वेयर तव्हां खां इहे 33 सवाल पुछी फॉर्म फिल कंदा। ऑनलाइन सेल्फ इन्यूमरेशन में तव्हांजो वक़्तु बि बचंदो ऐं तव्हांजी निजी जानकारी कंहिंखे ख़बर बि न पवंदी। तव्हांजे शहर में सेंसस कॾहिं थियण वारो आहे, इन जी जानकारीअ जे लाइ असांखे सेंसस अखर DM में मोकिलियो ऐं असां तव्हांखे सॼी जानकारी रिप्लाई में मोकिलींदासीं। फेज़ 1 में सिंधी ॿोली ऐं कास्ट जे बारे में सुवाल कोन आहिनि। फेज़ 2 में इहे सभु सुवाल पुछिया वेंदा। जेकॾहिं तव्हांखे सेंसस फेज़ 2 जे बारे में बि जानकारी खपे त असांजे रेडियो सिंधी जे पेज खे ज़रूरु फॉलो करियो। जय झूलेलाल। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां।